मोहिनी छा वेठी करी? अई तोखे ख़बर कान थी अॼु चेटीचंड आहे, बहिराणो वेठी थी ठाहियां। मां मूंखे त ख़बर ई कान्हे। ख़बर कान थी बहिराणो कीअं ठाहिबो आहे? न दीदी ॿुधाए न। ठीकु आहे हले अचु ॾिस मां जल्दी ठाहियां थी। अटो कढियो आहे, उनखे ॻोहिबो, थोरो कड़क ॻोहिबो ऐं पोइ उनजो हिकु बहिराणो ठाहिबो। उन ते फोटा, लौंग, मिश्री इहे सभु लॻाइबा, फ्रूट रखिबो, सेसा ऐं चणा जेके ठाहिया अथई उहे रखिबा, तिलक लॻाइबो, झूलेलाल जी उस्तति कबी ऐं इहो सॼो थाल भरे करे हलबो। ऐं हिकु ॻुझी कुनी बि ठाही आहे, उन में सेसा ठाही आहे, पासे खां अटे सां लिपे छॾियो आहे। हाणे इहो सभु तूं ॾिस ऐं तूं जल्दी 5 मिंटे में तयारु थी त हल मां तोखे वठी थी हलां झूलेलाल जे मंदर में। ठीकु आहे न? देरि न लॻाइजांइ, देरि लॻाईंदीअ त मां हली वेंदीसांइ। उते त ॾिस छा त मौज लॻी पई आहे, लाइटूं सींगारियूं अथऊं चारों तरफ़, सॼे रोड ते लाइट ई लाइट, डौंकनि वारा वेठा डौंका खेॾनि, मायूं नचनि वेठियूं, झूलेलाल जी उस्तति पई थिए, हर को वेठो झूलो लोॾे, बहिराणे खे पेरे पए। हल हल जल्दी अचु, हल हल वञ जल्दी ठाहे अचु, मां हलां थी गॾु तोसां। ठीकु आहे न? त तव्हां ॿधियूं जल्दी बहिराणो ठाहियो थाल भरे करे ऐं पोइ हलूं झूलेलाल जे मंदर में हुनजी उस्तति करणु। असांजे इष्ट देव जो अॼु ॾींहुं आहे, 9 साल चेटीचंड। त सभई जल्दी बहिराणा ठाहियो ऐं अचो मूंसां गॾु त हलूं था असीं बि बहिराणे ते।